मुबारकपुर वेझो मूसा शाह खे 50 फुट घारो लॻण सबबि सारियल फसल पाणी हेठि। ॻोठ ख़ैर मोहम्मद बंगलाणी वटां लॻल घारे जो पाणी मुख़्तलिफ़ ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। इलाइक़े वासियुनि एहतिजाज कंदे चयो आहे त ठुल तालुके जा बासर वॾेरा पंहिंजा ज़मीनुनि मां बरसातुनि जो पाणी मूसा शाख में निकाल करे रहिया आहिनि। ठुल इंतिज़ामिया ऐं अपाशी अमलो बासर वॾेरनि जी वंगार वेही रहियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त हिकु हफ़्ते अंदरि मूसा शाह खे 6 घारा लॻी चुका आहिनि। आपाशी अमलदार निंड पिया आहिनि। सदाईं असांखे ॿोड़ियो वञे थो, फौरी तौर ते घारो बंदि कयो वञे। टंडे आदम भरिसां 2 शाखुनि सुई कंदर ऐं बुरड़ा माइनर खे बि घारा। टंडो आदम ब्रांच खे रोणियूं घारनि जो पाणी 5 ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो आहे। ॻोठ तारिक अराई वटां सुई कंदर शाह खे लॻल घारे जो पाणी ॻोठ तारिक अराई ऐं इमरान ब्रोही में दाख़िल थियणु लॻो आहे। बुरड़ा माइनर खे ॻोठ तालिब बुरड़ा वटां लॻल घारे जो पाणी ॻोठ जलाल मरी करड़ बुरड़ो चुमो बिरोही ऐं ॿियनि ॻोठनि ॾांहुं वधणु लॻो। कमद वोण ऐं अंबनि जा बाग़ पाणी हेठि अची विया आहिनि। ॻोठाणनि पारां फौरी तौर घारा बंदि कराइण जो मुतालबो कयो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।